पुल लगो उन्नड़ स्टेशन भरसा हथियारबंद पूरा की कोशिश मज़ामत नौजवान कतल पुलिस एहलकार समेत बजणा जख्मी सोशल वर्कर वफादार सुंदराणी के नामालूम हथियारबंद पारा उन्नड़ स्टेशन भरसा पूरा की कोशिश कई मज़ामत करण ते संदस पुट मोहम्मद सुलेमान सुंदराणी मौके ते कतल थी वियो। वाक़े में गोलियों लगण सबब पुलिस एहलकार असदुल्ला सुंदराणी मोहम्मद दाऊद सुंदराणी सख्त जख्मी थी पिया। इतला बावजूद बाऊ खोसो पुलिस वाक़े वारे हंध न पहुती जख्मियुनि ऐं फौती जी लाश के ठुल जी तालका अस्पताल मुंतकिल किया वियो। जख्मी थियल पुलिस एहलकार असदुल्ला सुंदराणी के नाज़ुक हालत में लाड़काने अस्पताल मुंतकिल किया वियो। ॿिए तरफ़ SSP जैकाबाद सलीम शाह तालका अस्पताल ठुल पहुतो। SSP जैकाबाद सलीम शाह पूरा वाक़े में कतल थियल नौजवान के कतल जो नोटिस वरतो। वाक़े में कोताही कंदड़ SHO बाऊ खोसो के मुअत्तल ऐं रिवर्ट करे छॾियो। SHO बाऊ खोसो के फर्ज़न में कोताही करण ते मुअत्तल ऐं रिवर्ट कयो वियो। होॾां ज़ख्मी थियल पुलिस एहलकार असदुल्ला सुंदराणी ज़ख्मनि जा सूर रसांदे दम दणी हवाले करे छॾियो। वाक़े में मज़ामत करण ते हथियारबंदनि गोलियूं हणी खेनि पुलिस एहलकार के ज़ख्मी कियो हो। रब्ता करण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।